कैनशा मामा के आगाह क्यों बिजली के तारुनि मां करंट लगण सबब ज़ाल मुड़स फोती विया आहिनि। ॾुखोईंदड़ ख़बर आहे अमांखे पहुचाई पिया ॻोठ क़ौमी चारो में करंट लगण सबब 45 सालनि जो मंज़ूर खोसो ऐं संदसि ज़ाल थॾे ते ई फोती विया आहिनि, जॾहिं त ॿार बिलावल खोसो ज़ख़्मी आहे। अफ़सोसनाक ख़बर अमांखे ॾिनी पिया कैनशा वेझो बिजली जे तारुनि मां करंट लगण सबब ज़ाल मुड़स फोती विया आहिनि। ॻोठ क़ौमी चारो में करंट लगण सबब 45 सालनि जो मंज़ूर खोसो ऐं संदसि ज़ाल थॾे ते ई फोथिया आहिनि, जॾहिं त संदसि ॿार बिलावल खोसो ज़ख़्मी थियो आहे। खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। कैनशा वेझो बिजली जे तारुनि मां करंट लगण सबब ज़ाल मुड़स फोती विया आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया कैनशा वेझो बिजली जे तारुनि मां करंट लगण सबब ज़ाल मुड़स फोती विया आहिनि, संदनि ॿार ज़ख़्मी आहे। तफ़सील वठंदासीं कैनशा मां इक़बाल कुंवारो खां। इक़बाल आगाह कजो। हाँ जी, ॻोठ क़ौमी चारो में बिजली जे करंट लगण सबब 43 साल मंज़ूर खोसो ऐं उन जी ज़ाल कलसूम खोसो मौके ते पहुची विया, जॾहिं त उनखे छॾाइण लाइ उन जो पुटु 13 साल बिलावल खोसो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फौजियुनि जा लाश तालुके अस्पताल आंदा विया। जी, ठीकु आहे इक़बाल, वॾी महिरबानी अवांजी तफ़सील खां खणण लाइ।